अबू बकर सिद्दीक़ एतिरा नरम दिलनि, एतिरा नरम मिज़ाज साहबा में सभिनी खां वधीक जेको नरम मिज़ाज में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि। इन खां बाद में मुस्लिम कज़ाब जॾहिं नबूवत जी दावा कई आहे, मुस्लिम कज़ाब 30,000 जो लश्कर वठी आयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़ारनि जी तादाद में साहबिन खे जेको हुकुम ॾिनो त मुस्लिम कज़ाब सां जेको हाणे जंग कंदासीं। माज़अल्लाह इन नबूवत जी दावा कई आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 30 जंग ग़ालिबन ग़ज़वात 30 आहिनि, 29 आहिनि, 28 27 रिवायतुनि जे अंदरि अचनि था एतिरियूं ग़ज़वात आहिनि जो साहबा अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जंहिं जंग जे अंदरि मौजूदु हुया न उहे तक़रीबन 27 28 29 30 एतिरियूं जंगियूं आहिनि। हाणे इन 30 जंगुनि जे अंदरि साहबा कुल जेको आहे शहीद तक़रीबन 259 थिया आहिनि बसि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जंगुनि में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि सां गॾु हुया न, इन जंगुनि जे अंदरि 30 जंगुनि जे अंदरि या 29 जंगुनि जे अंदरि साहबा कुल जेको आहे शहीद 229 तक़रीबन में थिया आहिनि बसि। इन खां मथे साहबा शहीद न थिया आहिनि। पर अल्लाह जे नबी जीअं जो इन दुनिया खां विया आहिनि न, इन खां बाद में मुस्लिम कज़ाब नबूवत जी दावा कई आहे ऐं साहबा अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग जो ऐलान कयो आहे। हज़ारे साहबा इन जंग जे अंदरि शरीक थिया आहिनि ऐं इन जंग जे अंदरि 1200 साहबा शहीद थिया आहिनि। 1200 साहबा ऐं 700 हाफ़िज़ जेको आहे कारी जेको आहे साहबा शहीद थिया आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में 30 जंगुनि में 259 साहबा शहीद थिया। अबू बकर सिद्दीक़ के ज़माने में मुस्लिम कज़ाब सां जेकी जंग लॻी आहे इन जे अंदरि 1200 अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जान निसार साहबा जेके अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जान ॾियण जे लाइ क़ुर्बान। ऐं ॾिठो त जेको मलऊन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में यानी पंहिंजी ज़बान गंदी इस्तेमालु कंदो, असां हुनजी मुंडी लाइ करे पोइ जेको ख़ुशी सां रहंदासीं। हे साहबा जो ईमान हुयो।